असां में वो इब्लीस अंदर में कहन के तरह असां जे ज़हन खे मफलूज करे थो, असां में विश्वास पैदा करे थो, असां में शैतानियत पैदा करे थो, असां में तकबर पैदा करे थो, असां के समझाए थो तू कुछ थी वियो कुछ कोन थियो। इंसान कुछ भी ना, इंसान सवाए इखलाक जे, सवाए मोहब्बत मोहम्मदी जे सवा ठलो आहे, खोखलो आहे, कुछ भी ना। इंसान जे कॾहिं वात ते कुछ देर हथ तो हणे तो में धप थिए थी, इंसान खे जे कॾहिं गर्मी जी तपश थिए थी उनखे पघर थिए थी, उनजो पंहिंजो पुट बि उन पघर खे बर्दाश्त कोन करे सघे। इंसान जी त इहा कैफ़ियत आहे। वो इंसान जेको धप ऐं बदबू सां भरियल आहे, पर उहो इंसान जॾहिं सुहिणो तॾहिं थो थिए जॾहिं हुन में इखलाक अचे थो, किरदार अचे थो, उहो लाल शहबाज कलंदर थी थो वञे, उहो बाबा साईं आमदली जहिड़ी हस्ती थी वञे, उहो मुहिब साईं आमदली जहिड़ो थी थो वञे।